सभिनी खे भलीकार चऊं था। यकीनी तौर ते ई पंहिंजी जिदोजहद पंहिंजे नदीअ खे बचाइण जी आहे। उन नदीअ खे जेका हज़ारे सालनि खां वहंदी आहे, पर ज़रदारी माफ़िया पाकिस्तान पीपुल्स पार्टी इक़्तिदार जे एवज़ उनजो सौदो करे छॾियो आहे। जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो इहा साॻी ॻाल्हि जॾहिं अलवीअ वटि PTI जे सदर हिन वापसि करे छॾी, न परे पर रद्द करे छॾी, पर हिन सभाॻे इन सॼे खे सिंधूअ जो सौदो करे छॾियो, जंहिंजे नतीजे में असांजी जेकॾहिं सभु स्कीमूं पूरी थियूं थियनि त सिंधू नदी कराचीअ ते न पहुचंदी, ठटे ते न पहुचंदी, सखर बराज बयाबान थी वेंदो। उन करे पंहिंजी जिदोजहद डिघी आहे। हिननि घणा तरीक़ा कनि पिया, जुलूस पिया कढनि, ॿिया पिया कनि, पर छा नथा कनि। हुकूमत में वेठा आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत जो नुमाइंदो सदर साहब वेठो अथनि, वफ़ाक़ी हुकूमत जा ई पार्टनर आहिनि ऐं उते फ़ैसिला करे आया आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि खे धोखो ॾियण लाइ वरी हिते रैलियूं ऐं बयान ॾींदा था वञनि। उन करे इन 2 नंबर चोरनि जी जेका हिते अवामी राब्ता था कनि, इहा इन माण्हुनि खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जो माण्हू बाख़बर थिए त